नाज़रीन नवा के ॿुधाए रहिया हूं पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तकरीब के खिताब करे हो। संदसि चवण हो त सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट जेका हिकु मनसूबो खणी आया हूं चीनी कंपनी आहे जेका गंद किचिरो गॾु करे इन मां बिजली ठाहींदी। ऐं संदसि चवण हो त लाड़काणे शहर खे मिली करे साफ़ करणो आहे। लाड़काणे जी अवाम ताउन कंदी त सिंध हुकूमत जो कम सवलो थींदो। संदसि चवण त हुकूमत जो शुक्रगुज़ार आहियां जिन हीअ मुहिम आंदी आहे। तव्हांखे पंहिंजे इलाइक़े खे ज़रूर साफ़ रखणो आहे। चीनी कंपनी असां लाइ ई कमु करे रही आहे। नाज़रीन नवा के ॿुधाए पिया लाड़काणे शहर जी आबादी तेज़ीअ सां वधी रही आहे। चवण आहे बिलावल भुट्टो ज़रदारी जो। संदसि चवण आहे त लाड़काणे शहर जी आबादी तेज़ीअ सां वधी रही आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कुछ देर पहिरियां तकरीब खे खिताब करे रहिया हुआ। संदसि चवण आहे त लाड़काणे जे शहर जी आबादी तेज़ीअ सां वधी रही आहे। संदसि चवण आहे त सिंध हुकूमत जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं हिन मुहिम आंदी आहे। संदसि चवण आहे त चीनी कंपनी असां लाइ ई कमु करे रही आहे। कुझु साज़िशी अंसर अहिड़ा आहिनि जिन असां जे लाइ साज़िशूं कयूं पर संदन खे साज़िशूं करण ॾियो मुखालफ़तूं करण ॾियो। असां पंहिंजो कमु करे रहिया आहियूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तकरीब के खिताब करे रहिया हुआ। संदसि चवण त लाड़काणे जे शहर जी आबादी तेज़ीअ सां वधी रही आहे। साज़िशूं कंदड़नि जी ॻाल्हियुनि ते ध्यानु न ॾियो पंहिंजे कम ते ध्यानु ॾियो। पीपी चयो आहे त मुर्तज़ा वहाब खे एडमिनिस्ट्रेटर बणाइण बैदि कराची में बहितरी आई आहे। पीपी चेयरमैन चयो आहे त लाड़काणे में शहर जी आबादी तेज़ीअ सां वधी रही आहे। पीपी चेयरमैन चयो आहे त मुर्तज़ा वहाब जे कम खे साराहियूं था। साज़िशूं कंदड़ जी ॻाल्हियुनि ते ध्यानु न ॾियो। मुर्तज़ा वहाब खे एडमिनिस्ट्रेटर बणाइण बैदि कराची में बहितरी आई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण आहे त मुर्तज़ा वहाब खे एडमिनिस्ट्रेटर बणाइण बैदि कम में बहितरी आई आहे।